अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोबतीरल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा सावल वॾेरो चाकर खान खे एतबार ॾियारे सघंदो? छा नूरो ऐं जाबिर वारा गॾिजी वॾेरे चाकर खान खे ख़तमु करे सघंदा? इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿारनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। ऐं दोस्तों पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजे मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोबतीरल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ में एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो त सावल खान वॾेरे चाकर खान खे तफ़सीलूं सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदो, हुनखे सॼी हक़ीक़त खां आगाह कंदो त तव्हांजे पीडूंगर खान खे कंहिं मारियो हो ऐं उनखे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो त इन में सॼो कमु जाबिर ऐं रूंडे वारनि जो हथु आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हसीना बेगम रूंडे खे सम्झाईंदी त जेको कुझु तोखे जाबिर चवे थो उनखे फॉलो कर, जेकॾहिं का सुठी तुंहिंजी ॻाल्हि हूंदी त उन ते बि फॉलो कंदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जाबिर ऐं रूंडे वारा पाण में सलाहूं कंदा ऐं चवंदा त असां गॾिजी वॾेरे चाकर खान खे ख़तमु कंदासीं। नूरो जाबिर खे चवंदो मां वॾेरे चाकर खान खे असां ज़रूरु ख़तमु कंदासीं, उन खां पोइ तोसां बि ॻाल्हियूं थींदियूं त उन ते जाबिर खान रूंडे खे चवंदो त हाणे हलियो आहे सॼो मुड़ुसु वेल्डिंगनि ते कमु करे पियो, इहो असां सां पहुची सघंदो। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।